तो तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं पूरियूं थियूं ऐं असीं हाणे पंहिंजी सिमरन आहूजा खे सिंधी संगत तरफ़ां सन्मान ॾींदासीं। असांजो ही सन्मान हिन जे हेतिरनि कामयाबियुनि जे करे आहे, पर उहा सचमुच ॾाढी सुहिणी सुठी कलाकार आहे, सुठी अदायगी अथसि, सुहिणी मुर्क अथसि ऐं ॻाल्हाइण जो ॾांव बि अथसि। जेको ॾिसे थो संदसि अदा ते फ़िदा थी वञे थो। अहिड़ो ई हुनजो तरीक़ो आहे ऐं सचमुच उहा क़ाबिले तारीफ़ आहे। असीं अॼु चाहींदासीं त तव्हीं सभई हुन जे बारे में थोरो घणो ॿुधो बि सही। तव्हां त ॾिठो, पर मां इहो बि थी ॿुधायांव त पहिरीं त मां सिमरन खे हिते घुरायां थी। सिमरन भली करे आई आहियां। This is so special. Ram sir, Jai Jhulelal to everyone. त मूं तव्हां सां ॻाल्हि पे कई त हिन काफ़ी प्रोग्राम्स जिन जो असीं चऊं संचालन कयो आहे। शी इज़ अ वेरी ग्रेट MC प्लस कॉम्पिटिशन्स में जज थींदी आहे, केतिरनि ई सुठनि अवॉर्ड्स फंक्शन में, आईफा अवॉर्ड्स थिया, लोकमत अवॉर्ड्स थिया, ऑस्कर अवॉर्ड जे प्रेसिडेंट खे बि वेलकम कयो। त ही सभु ॻाल्हियूं जेके आहिनि न, इहे असांखे फ़ख़ुर जो अहसासु थियूं कराइनि। असांखे असांजे सिंधीअ जे हिस्ट्रीअ में के शख़्सियतूं अहिड़ियूं आहिनि जिन मां सिमरन जो नालो सदाईं असांजे हिन असांजे सिंधीअ जे इतिहास में रखियो वेंदो, लिखियो वेंदो ऐं असांखे हुन ॻाल्हि ते फ़ख़ुरु हुजणु खपे। त तारियूं हिकु दफ़ो थी वञनि वरी। भई सिमरन ॾाढी सुठी एक्ट्रेस बि अथव ऐं तव्हां मां घणनि ई हुनजी फिल्म ॾिठी हूंदी सिमरन। काफ़ी शहरनि में उहा सिमरन पिक्चर थी चुकी आहे ऐं दुबई में बि अची वेंदी आहे न। पर हाणे ॿी पिक्चर करे रही आहे अम्मा, जंहिंमें मोंटी शर्मा ऐं उनजे साथियुनि सां गॾु हूअ ख़ासि कमु करे रही आहे, सॼे ग्रुप सां, सॼे ट्रूप सां। इन खां सवाइ हाणे गौतमाला जे प्रेसिडेंट हिन खे इनवाइट कयो आहे त उते अचे, यानी साउथ अमेरिका में उते वेंदी ऐं उते गरबा जो इनॉग्रेशन कुझु कंदी, प्लस अजरक। ख़ासि ॻाल्हि इहा आहे त अजरक जेका असांजे सिंध जी ख़ासि हिकिड़ी निशानी आहे, उन जे बारे में उते उहा उन जी नुमाइंदगी कंदी ऐं इहा असां सिंधियुनि लाइ वॾे फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। असांजी सिमरन तव्हां सां ॿ लफ़्ज़ चवंदी ऐं असीं हिन जी आज्ञा कंदासीं ऐं हिन खे ट्रॉफ़ी सां नवाज़ींदासीं। मां श्री राम बख्शाणी साहब खे चवंदसि त मथे मंच ते अचनि ऐं नरेश भाऊ आया आहिनि, अची विया आहिनि। ओ हीअ अचनि। इहा सचमुच असांजी ख़ुशनसीबी आहे जो अहिड़ा सुहिणा सुठा कलाकार अॼु असांजे साम्हूं निकिरी निर्वार थिया आहिनि। उन मां ख़बर अथव कुझु जेको इहो कोविड जे टाइम ते फेसबुक जा शोज़ थिया न, उन्हनि जो बि हिसो अथव। हीअ उन में बि काफ़ी शोज़ में हुन पंहिंजो भाॻु वरितो ऐं इन जे करे असीं सिमरन खे हमेशह ॾिसंदासीं। ऐं घणाई दफ़ा भई सच ॿुधायांव, उहो फेसबुक शो जेको हूंदो हो, उन में मां त घणई दफ़ा सिमरन खे ॾिसण लाइ वेंदी हुअसि। प्लीज़ प्लीज़ भली करे आया। कम अच्छा, मां ही जेको असीं अवॉर्ड ॾियूं था, ही असां ख़ासि सिंधीअ में लिखायो आहे। अधु सिंधीअ में आहे ऐं अधु हेठि अंग्रेज़ीअ में आहे। सिंधी संगत सन्मान सिमरन आहूजा खे सिंधी खेत्र में नायाब कामयाबीअ जी क़दुरशनासीअ तौरु ही सन्मान ॾिनो थो वञे। बाक़ी त तव्हांखे ख़बर आहे अंग्रेज़ीअ में न पढ़णो कोन्हे, बसि तव्हां हिनखे ॾींदा ऐं असीं
एतिरो प्यार ॾिनो, आई एम सो ओवरवेल्म। जय झूलेलाल तव्हां सभिनी खे। मां तव्हां सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां, थोराई थी आहियां कि मूंखे ख़ूबसूरत मौक़ो मिलियो कि असांजे ब्यूटिफुल फैमिली, छो त मां चवंदी आहियां असां सभु फैमिली आहियूं, चवंदा आहिनि सिंधी असां सभु सुहिणा आहियूं, सुहिणा सिंधी ऐं सिंधियत जी सूंहं, हेतिरो ख़ूबसूरत कार्यक्रम जो नालो आहे जेके सिंधी संगत ऑर्गेनाइज़ करे रहिया आहिनि हेॾनि सालनि खां, एंड दिस इज़ द 24th ईयर। त मां कॉन्ग्रेचुलेट करणु चाहींदमि आशा चांद जी खे। त मां आशा जी, तव्हांजो नालो बि आशा आहे, उम्मीद, असां हमेशह उहा आशा जी किरण ॾिसण जे लाइ बेताब हूंदा आहियूं। यू आर that beautiful Kiran and at the same time the main Asha। ऐं तव्हांजे नाले में चंड बि आहे। अॼु त असां चंद्रयान 3 ताईं बि पहुची विया आहियूं। to come up. वर्षा थी थिए असां सभिनी ते ब्लेसिंग्स जी कि अहिड़ा सिंधी कार्यक्रम अञा ताईं हेतिरे ख़ूबसूरती सां था थियनि, हो बि दुबई में, which is the favorite place of every individual across the world. Today Dubai is numero uno. So this is truly overwhelming। और हे मुंहिंजे लाइ beautiful ख़ासि award तमामु ख़ासि आहे, बिकॉज़ असां जेकी ब्यूटिफुल फैमिली आहे ऑफ सिंधीज़, जिते बि असां वसियल आहियूं पर दिलि सां असां कनेक्टेड आहियूं। सो दिस इज़ अ ह्यूज ऑनर एंड टू रिसीव इट फ्रॉम आवर लिविंग लेजेंड्स इज़ unbelievable। What an incredible feeling। Ram Bakshani sir and Sir Naresh ji, it is such a huge humongous honor। Asha ji, we are proud of you and मां ज़रूर in 1 minute I'd like to speak about Sindhi Sangat जेको कमु करे रही आहे throughout, you know, for years together। सभिनी खां पहिरीं the most important is असांजो पंहिंजो चैनल खपे, बिकॉज़ असांजी भाषा ई त आहे जेकी असांखे अॻियां खणी हलणी आहे। त मुंहिंजी मम्मी हमेशह चवंदी कि मां मम्मी खे चवंदी, मम्मी मुंहिंजो माइकल डगलस सां शो आहे अॼु, मम्मी अॼु मुंहिंजो बॉलीवुड जो शो आहे। त मम्मी चवंदी पुटु सिंधियुनि में कुझु कर। त मां चवंदी हुअमि अच्छा ख़बर न आहे छा कयां, लेकिन मूंखे जॾहिं मौक़ो मिलियो त इट इज़ एब्सोल्युटली, आई एम ट्रूली हम्बल्ड कि मूंखे फिल्म जो बि मौक़ो मिलियो। एंड त इट इज़ ऑल थैंक्स टू यू। एंड आशा चांद जी, मुंहिंजी मम्मी तव्हांजी जाम वॾी फ़ैन आहे, बिकॉज़ तव्हां हमेशह कार्यक्रम कंदा आया आहियो ऐं तव्हांजा कार्यक्रम पूरे वर्ल्ड में वेंदा आहिनि ऐं असां कनेक्टेड रहंदा आहियूं सिंधियुनि सां। सो प्लीज़ तव्हां सभु बि पंहिंजे पंहिंजे तरफ़ां अपील कयो टू द राइट अथॉरिटीज़ त असांखे पंहिंजो प्लीज़ सिर्फ़ु चैनल ई त घुरूं था, ॿियो कुझु बि नथा घुरूं। एंड द सेकेंड मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज़ असांजी भाषा सिखणु। मूंखे राम सर चयो तोखे त सिंधी पढ़णु न ईंदी आहे, राम सर पर मां सिखां थी अलॻि ॿ बदक, छो त लर्न सिंधी ऐप आहे जेको आशा चांद जी जो एंड सिंधी संगत, इट इज़ ब्यूटिफुल एंड असां सभु सिंधी सिखी सघूं था। त मां चाहींदमि जेके बि असांजा सिंधी नर्सरी राइम्स जी कॉम्पिटिशन थींदी आहे फ्रॉम द एज ऑफ 3 years to 8 years, कि पेरेंट्स असां रोज़ु ॾींहं में हिकु शब्द बि अगरि असां ॻाल्हायूं ऐं सिखूं न त जाम कुझु सिखी वेंदासीं। सो दिस इज़ ट्रूली प्रेशियस एंड तहे दिल सां फ्रॉम डीप विद इन माई हार्ट हम्बल थैंक्स टू ऑल ऑफ यू। हे मुंहिंजे लाइ जाम प्रेशियस आहे। हाणे मां शी अवॉर्ड्स लाइ थी वञा, पोइ अबूधाबी, पोइ गोवा 3 shows, परीहं 4 shows। त तव्हां चयो ॿुधाए त उहो ॿुधाए छॾियो, पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्यार जे करे। एंड आई एम ट्रूली, मूंखे फ़ख़ुरु आहे कि मां सिंधी आहियां ऐं मूंखे तव्हां सभिनी सां एतिरो प्यारु मिलंदो आहे। असांजे लिविंग लेजेंड सां, तव्हां टई लेजेंड सां असां सभु सिखंदा आहियूं एंड वी आर एनकरेज्ड एंड एम्पावर्ड। जय सिंधियत, जय झूलेलाल, लव यू ऑल।